मेरान यूनिवर्सिटी जामशोर में पाकिस्तान जे इंजीनियरिंग जी तंज़ीम इंस्टीट्यूशन ऑफ इलेक्ट्रिकल एंड इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग पाकिस्तान हैदराबाद चैप्टर तरफ़ां तवानाई बाबत मुल्की सतह जो सेमिनार कोठायो वियो। तफ़सील ॾिसूं था जामशोर मां अली मुराद चांडियो जी रिपोर्ट। मेहरान यूनिवर्सिटी जामशोर में पाकिस्तान जे इंजीनियरिंग जी तंज़ीम इंस्टीट्यूशन्स ऑफ इलेक्ट्रिकल एंड इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग पाकिस्तान हैदराबाद चैप्टर तरफ़ां मुल्की सतह जो सेमिनार करायो वियो। सेमिनार में आलमी सतह जे मञल पाकिस्तानी इंजीनियरनि शरीक थी पंहिंजा मकाला पेश कया ऐं मुतालबो कयो त सिंध में पैदा थींदड़ सोलर ऐं पन बिजली खे नेशनल ग्रिड स्टेशन में शामिल करण बदिरां मक़ामी सतह ते कंपनियुनि खे विकिरो करे सस्ते अघ ते वाइपेदारनि खे बिजली ॾिनी वञे ऐं मुल्क जे इदारनि में इंजीनियरिंग जी पोस्टुनि ते नॉन टेक्निकल ऑफिसरनि खे हटायो वञे। और रिन्यूएबल एनर्जी में सोलर और विंड दो एनर्जी रिसोर्सेज आते हैं और रिन्यूएबल एनर्जी जो है वो हम समझते हैं कि डिस्ट्रीब्यूटेड जनरेशन रिसोर्स है और उसको लोकली हैंडल होना चाहिए। अगर आप वो एनर्जी सिंध में जनरेट करेंगे और पंजाब ले जाएंगे तो उसमें बड़े लॉसेस हो जाते हैं और जो हमारा इंफ्रास्ट्रक्चर है, जो हमारा नेटवर्क है, वो भी अनस्टेबल हो जाता है। तो उसके लिए बेहतर है कि उसको हम यहीं करीब में ही हम उसको इस्तेमाल कर लें। तो हमने हुकूमत सिंध से भी कहा है और फेडरल गवर्नमेंट से भी कहा है कि यहाँ जो इंडस्ट्री चली गई है सिंध से उसको वापस लेके आएँ, नई इंडस्ट्री लगे ताकि ये लोड जो है विंड जो है जनरेशन वहाँ इस्तेमाल हो सके। विंड पावर जेके कंपनियूं आहिनि, तव्हां ॾिठो आहे जम्पीर वटि केॾी बिजली पैदा पियूं कनि। मां उहा बिजली डायरेक्ट जेकॾहिं असांखे हेस्को खे खपे या वेझो आहे न हेस्को खे मिली वञे या सखर में खपे सेप्को खे मिली वञे, उन जे बजाय इहा वरी नेशनल ग्रिड ते वञे वरी हुतां वरी डिस्ट्रीब्यूट थिए त उन में असांजा लॉसिस घणा था थियनि, माने नुक़सानु घणो थो थिए। त हिन जे बारे में हुकूमत हींअर इजाज़त ॾिनी आहे ऐं उहा कीअं थींदो उन ते असां हिकिड़ो वॾो इहो सेमिनार करायो आहे जंहिंजो नालो हूंदो आहे CPD कंटिन्यूअस प्रोफेशनल डेवलपमेंट। तव्हांजी कीअं थिए? ॾाढी ख़ुशी थी महसूस थी रही आहे। हीउ प्रोग्राम जेको IEEE वारनि ऑर्गेनाइज़ करायो आहे ॾाढो बेनिफिशियल आहे फॉर द स्कॉलर्स ऐं हीउ जेको असांजी रिसर्च डेवलपमेंट लाइ तमामु घणी प्रोग्रेसिव अप्रोच आहे ऐं अहिड़ा सेमिनार्स इन में असांजी ख़ुशनसीबी आहे जो मेहरान यूनिवर्सिटी इन में हमेशह स्टेप फॉरवर्ड रही आहे। घणी इम्पॉर्टेंट इवेंट आहे इहो पावर सेक्टर जे हिसाब सां, जंहिंमें एनर्जी सां रिलेटेड, जंहिंमें लोड शेडिंग थियो, पावर क्राइसिस थियो, फ्यूचर जी छा डायरेक्शन्स हूंदी पावर जे हवाले सां तमामु घणियूं बहितरीन शयूं इनमें डिस्कस कयूं आहिनि इमर्जिंग टेक्नोलॉजी जे हवाले सां ऐं तमामु घणी पार्टिसिपेशन नज़र आई आहे। सेमिनार जी पुॼाणीअ ते मेहरान यूनिवर्सिटी जे वक्ती वाइस चांसलर डॉक्टर ताहा हुसैन, IEEE जे मरकज़ी चेयरमैन डॉक्टर सोहेल अहमद, साल्स उस्मान, डॉक्टर भवानी शंकर चौधरी, हेस्को चीफ नूर मोहम्मद सुमरो, जेनको 1 जे चीफ तनवीर अहमद जाफरी ऐं ॿियनि इंजीनियरनि खे एवॉर्ड ऐं मंता सर्टिफिकेट ॾिना। अली मुराद चांडियो, आवाज़ TV जामशोर।